मेहड़ में 4 ॾींहं अॻु हथियारबंदनि तां क़तल थियल गुलाम सरवर चांडियो जा कातिल गिरफ़्तार न थियण। क़तल केस में वारसनि जी मर्ज़ी जे उबतर सरकारी मदईयत में दाख़िल थियण जे केस ख़िलाफ़ मक़तूल जे वारिस मर्दनि औरतुनि ऐं चांडिया बिरादरी पारां साइमा रेशमा शहज़ादी हाजी ख़ान चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में पाक किताब खणी नेशनल प्रेस क्लब मेहड़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। मक़तूल जे वारसनि औरतुनि ऐं संदसि मासूम न्याणियुनि पंहिंजे वालिद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कंदे नारेबाज़ी कंदी रहियूं। इन मौक़े ते हुननि जो चवणु आहे त पुलिस असांजो क़तल केस लोढ़णु घुरे थी। असांजे क़तल में पीपी अॻवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर नादिर मक्सी मुलविस आहे, पर बाअसर हुजण करे पुलिस क़तल केस में उन जो नालो शामिल न पई करे। हुननि चयो त असां ग़रीब आहियूं, नादिर मक्सी बाअसर आहे, उन करे असां सां इंसाफ़ न पियो कयो वञे। हुननि घुर कई त मक़तूल ग़ुलाम सरवर जा कातिल गिरफ़्तार करे मक़तूल जो क़तल केस संदसि वारसनि जी मर्ज़ी मूजिब दाख़िल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची